अवां जो बि कानून काथे लिकियल आ, वॾेरनि जे हंज में सदन खां सुतल। अवां जो बि कानून काथे लिकियल आ, वॾेरनि जे हंज में सदन खां सुतल आ। अवां लाइ पैसो माखीअ खां मिठो आ, असां तुंहिंजो रूप ईअं ई। अवां जो बि कानून काथे लिकियल आ, वॾेरनि जे हंज में सदन खां सुतल आ। अवां लाइ पैसो माखीअ खां मिठो आ, असां तुंहिंजो रूप ईअं ई ॾिठो आ। ॾिसूं था अवां वटि त इल्मु बि आहे, ॾिसूं था अवां वटि त कलम बि आहे, पर उन ई सां गॾोगॾु ज़ुल्म बि आहे। इन्हीअ तुंहिंजे क़ाइदे कानून मां छो बेज़ार आहियां। मां सज़ावार आहियां, मां सज़ावार आहियां, मां सूलीअ जो बिल्कुलु बि हक़दार आहियां। इन्हीअ रियासत जो बि गुनहगार आहियां, छो जो सिंधु जी तरक़ीअ जो तलबगार आहियां। तूं गुज़िरियल यज़ीद ते लानत विझींदो, मां मौजूद यज़ीद बि हर जा पसांदो। तूं गुज़िरियल यज़ीद ते लानत विझींदो, मां मौजूद यज़ीद बि हर जा पसांदो। जन वटि ख़ूब ख़ुशियूं ऐश अमीर आहिनि, हू मारिया विया मारू बिल्कुलु बेकसूर आहिनि। जेकी काल बि गॾा गोरनि सां ऐं अॼु बि गॾनि गेरनि सां, ॾिसी शिमर जहिड़ो रूप शर्मा निर्वार आहियां। मां बाग़ी उन्हनि मां जो बेज़ार आहियां, मां सज़ावार आहियां, मां सज़ावार आहियां, मां सूलीअ जो बिल्कुलु हक़दार आहियां। इन्हीअ रियासत जो बि गुनहगार आहियां, छो जो सिंधुअ जी तरक़ीअ जो तलबगार आहियां।